ख़बर अथव असां सभई गिरजे वेंदा आहियूं हिक ॿिए सां गॾु धार्मिक ॾिसण अचूं, इन करे मूंखे ख़बर कोन्हे त तव्हां ध्यानु ॾींदा आहियो या न ॾींदा आहियो, पर तव्हांखे ॿुधायां उहो आनंद शांती, प्रभु सां गॾु सुठो रिश्तो, माण्हुनि सां सुठो रिश्तो, जीअं ज़रूरतूं पूरी थियण, शक्ति हुजणु, सुठो क्षमता हुजणु। तव्हांखे कॾहिं कंहिं शइ जी आदि न हुजणु खपे। तव्हांजी महिमा जेकी तव्हांजे साम्हूं आहे उहो उन जे अनुसार बाइबल जे अनुसार तव्हांखे ॾिसणो आहे त पुछो। तव्हां मां घणा माण्हू हूंदा आहिनि इहा ॻाल्हि कंदा आहिनि त हमेशह कंहिंजे बोझ सां दॿियल हूंदा आहिनि। तव्हां कीअं आहियो? मां ॾाढी हताश आहियां, मुंहिंजे मथां बोझ आहे, मां घणियूं परेशानियूं ॾिठियूं आहिनि, प्रभु वफ़ा न कई आहे, मूंखे हर दफ़ा ईअं ई कंदो रहंदो आहे। हर दफ़े जॾहिं तव्हां सचपच ॼाणींदव तव्हां प्रभुअ में न ॾिठो आहे त प्रभु छा ॾिनो। अॼु सुबुह जो ॾाढी उत्साहित हुयमि, तव्हांखे देव बि ॿुधाए सघंदो आहे। जॾहिं मां सभु ॻाल्हियूं कंदी आहियां, मां उन सां गॾु सुबुह खे चयो अगरि मां बाइबल ते दिलि सां भरोसो कंदी हुजां त बाइबल ॾाढी अविश्वासी हुजां। मां तव्हांखे ॿुधायां थी सही ॻाल्हि आहे जेकी मां कई आहे। मां असांजे लाइ चवां थी, असांजे ज़रिए जेको थींदो उहो प्रभु असांखे हासिल कराईंदा। असांजे लाइ हर शइ जेकी बि आहिनि उन जे लाइ असांखे इहो अनुभव करणो पवंदो ऐं असां इहो करे था सघूं। अगरि असांखे सुठो जीवन खपे त उहो असांजे ज़रिए इहो शयूं वठी ईंदा ऐं असांखे स्वस्थ ठाहींदा, असां आरोग्य थींदासीं अॻियां। इहो ई प्रभु चवंदा आहिनि, सच आहे। मूं अहिड़ा घणेई साल गुज़ारिया जॾहिं अकेले में ॾाढी ख़राब हालतुनि में हुयमि ऐं 70 जे दशक में मां प्रभुअ सां दुआई ॾिनी, प्रभु खे चयो मुंहिंजे जीवन में कुझु करण जी ज़रूरत आहे। कहिड़ी त कमी आहे। इहो आश्चर्यजनक आहे कि घणा दफ़ा असां माण्हू वटि कहिड़ो जवाबु वठण जे लाइ वेंदा आहियूं, पर असांखे इहो सम्झ में न ईंदो। प्रभु वटि वेंदा आहियूं, प्रभु असांखे अहिड़ो जवाबु ॾींदा आहिनि त असां इहो करे सघूं। जंहिंमहिल 1976 फरवरीअ में मां इहो कयो त इहो स्पष्ट थी वियो त प्रभु हिकु महान लहर हलाईंदा आहिनि। उन लाइ सॼी दुनिया में उनखे उहो प्रदान कंदा आहिनि ऐं उन सां भरियल हूंदा आहिनि ऐं आत्मा जी जेकी सौगात हूंदी आहे उहो ॾींदा आहिनि त बाइबल में अॻियां असां उहो सौगात ॾिसूं। इन लाइ तव्हांखे ॿुधायां थी त प्रभु असांजे लाइ आहिनि, अलौकिक तरीक़े सां जीवन ॾींदा आहिनि, व्यवस्था सां। असां उन प्रकृति सां गॾु रही करे उन जे करे असां इहो सहन कयूं ऐं शक्तिअ जी जेकी सुञाणप आहे उनखे ॾिसूं। अतीत जी जेकी बि शइ आहे उनखे मारियूं मसीह ज़रिए जेको असांखे ॾिनो आहे। मथे अची करे असांखे चवणो आहे त प्रभु जीवन में कमु कयो आहे ऐं प्रभु शक्ति ॾिनी आहे असांखे इहो सिखाइण लाइ। मां इहो शुरू कयो आहे। उन शुरूआती ॾींहंनि में घणो ई कुझु सेखारियो वेंदो आहे, विश्वास जे बारे में, आत्मिक युद्ध जे बारे में। पको कोन थी ॼाणा त मां इहो ग़लति ॿुधो हो या उनखे ग़लति तरीक़े सां चयो वियो आहे, पर मां घणेई माण्हुनि खे ॾिठो आहे उहो वीचार कंदा आहिनि शैतान जे अधिकार में हुजी करे उहो कॾहिं कॾहिं परेशानी कोन थींदी। जॾहिं असांखे परेशानी थींदी उन जो सामनो करण जे लाइ असांखे फटकार ॾिनी ऐं छुटकारो पायो आहे त उन लाइक़ु तॾहिं अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त असां उहो फटकारे नथा सघूं ऐं थकिजी था पऊं उन जे साम्हूं ऐं असां पंहिंजा गोॾा था टेकियूं। त अधिकार करण जो मतिलबु आहे त शैतान खे असां रड़ियूं करे अॻियां वधाए छॾियूं ऐं कुझु सिद्धांत सिखूं आत्मिक युद्ध जे बारे में। इन जो मतिलबु आहे सिखणो आहे त असां परेशानी जे विच मां कीअं विझ था पायूं, कीअं बि कहिड़ी बि हालतूं हुजनि उनखे असां कीअं मथे अची था सघूं। बाइबल असांखे कॾहिं परेशानी न थियण जो वादो कोन करे रही आहे, पर असांखे उन सां बिल्कुलु ॿाहिरि निकिरण जो पको वादो कयो। यीशु यूहन्ना 16:33 में इहो ई चयो, संसार खे तोखे कलेश ॾींदो, धीरज रखो, मां संसार खे जीती वरितो आहे। विस्तारित बाइबल में बि लिखियलु आहे त तव्हांखे नुक़सान न थींदो। तव्हांजे आसे पासे कुझु थी थो सघे पर तव्हां में उहो प्रवेश कंदो। दरअसल असांजे आसे पासे जेको थींदो आहे असांजी परेशानी कोन हूंदी आहे, बल्कि असां उन में प्रवेश कंदा आहियूं असल में, ऐं इन करे असांखे उहो रुख सम्झ में ईंदो। सच में इहा ॻाल्हि आहे, आत्मिक रूप सां असां शक्तिशाली ऐं महान महसूस कंदा आहियूं, पर घमंड न रखी करे
कुझु वक़्त ताईं असांखे कढणो पवंदो प्रभुअ जे लाइ ऐं उन अनुसार इंसान जी शक्ति आत्मा उनखे ठाहे रखंदी आहे शारीरिक कष्ट ऐं विपदा में। मूंखे ख़बर कोन्हे मथे हफ़्ते मुंहिंजे जीवन में छा थींदो, तव्हांखे बि कोन्हे। कुझु आश्चर्यजनक हूंदो आहे, मां के कुझु सुठो कयो आहे त आनंद वरितो, उहे शयूं असां कॾहिं बि न थियूं। पर जेकी ॻाल्हियूं आहिनि त असां कॾहिं बि इहो इच्छा रखंदा आहियूं। मां हिकु ॻाल्हि ॼाणींदी आहियां त मां शक्तिशाली आहियां, चाहे जेको बि वक़्तु अचे मां तयारु आहियां उन जो सामनो करण लाइ। बाइबल बि चए थी मां मसीह जे ज़रिए सभु कुझु कंदी आहियां। रोमियो 8 जे अनुसार असां मसीह जे ज़रिए असां प्रेम कंदा आहियूं ऐं विजेता पाईंदा आहियूं। असांखे इहो विजेता खपे त छा मतिलबु आहे इन जो? मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे वीचार सां हिकु विजेता जेको ॿुधी करे ॾाढो अॻियां सुठो थींदो, पर विजेता खां मतिलबु हूंदो आहे त वीचार सां वधो ऐं परेशानी खे शुरू थियण खां पहिरीं ख़तमु करे छॾियो, उन ते विजय पायो ऐं विजेता ॿुधी करे तव्हां इन जो मतिलबु ग़लति न कढो, उन खां ॾको न ऐं तव्हां अॻियां वधो। बुरी ख़बर अचे त तव्हां उन में ॿुॾी न वञो। दुनिया में हलंदो रहंदो आहे सभई ॻाल्हियूं ऐं इहे चवंदा आहिनि त संसार केतिरी बुरी हालतुनि में आहे, पर संसार में इहो छो थींदो आहे तव्हां सोचियो ऐं तव्हां ॼाणो था कि तव्हां इन खां ॿाहिरि निकिरी सघंदा आहियो ऐं चओ मां ख़ुशि रहंदमि। मां ख़ुशि रहण वारी आहियां, मां पाण खे प्रवेश करणु कोन ॾींदमि, मां हिसो करण वारी आहियां ऐं उहो कंदमि जेको करण जी ज़रूरत आहे ऐं मां पंहिंजे पाण जो आनंद न विञाईंदमि, चाहे कुझु बि थी वञे। मुंहिंजे में शक्ति आहे। आमीन। शैतान खे प्रवेश करणु न ॾियो। पौलुस फिलिपिन 3:10 में चयो त शानदार प्रार्थना कई, मां मज़बूत आहियां हुन ऐं हुन जी वरीअ खां शक्ति ॾियण जे लाइ। सभई चयो शक्ति। मां ॾाढी गुस्से वारी हुयमि, उदास हूंदी हुयमि जॾहिं मां इहो सोचींदी आहियां त मां 10 साल गिरजे वियमि, अहिड़ो कमु कयो, व्यस्त रहंदी हुयमि, हर शइ में शामिल हूंदी हुयमि। कंहिं बि मूंखे कॾहिं कोन चयो मूं में शक्ति हुई, कंहिंखे मूंखे कॾहिं कोन चयो प्रभु शक्तिशाली थी सघंदा आहिनि मुंहिंजे ज़रिए। मां प्रभु जी शक्ति जे बारे में ॿुधो हो, मां कोन ॼाणींदी हुयमि कि मूं में शक्ति हुई। इन लाइ घणा माण्हू कमज़ोर, बेकार, किनो दयनीय, व्यर्थ, अत्यंत ख़राब जीवन, छो त कॾहिं उन्हनि खे कंहिं न ॿुधायो प्रभु जे ज़रिए उन वटि शक्ति अधिकार आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी ऐं मां अॼु इहो चवां थी, तव्हां मथे आयो पुछ कोन, मथे उहो ई हूंदो। तव्हां मसीह में आयो, उन सभु अधिकार ॾिना विया आहिनि ऐं सभई उन जे पेर हेठां आहिनि। अगरि तव्हां इन खां इहो सम्झी वठो ऐं तव्हांजे पेर जे हेठां आहिनि, कुझु बि न उनखे ॼाणण जी ज़रूरत आहे ऐं तव्हांखे अधिकार जो इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। तव्हां शुरू कयो उहो इस्तेमालु। उन शक्ति जो इस्तेमालु करणो पवंदो आहे हर ॾींहं में। उहो जेको बि चवंदा आहिनि उन ते विश्वास रखी उन खां मुक्त थी वञो। उन ज़रिए तव्हांजे जीवन में छा थिए थो ऐं तव्हांखे सभु करणो आहे त तव्हां ॾिसो ऐं जंहिंमहिल तव्हां इहो ॾिसंदव त तव्हांखे सम्झ में ईंदी कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं परेशानियूं खे तव्हां ॾिसंदव त तव्हां अॻियां न वधी सघंदव। मां त्याग कोन ॾींदमि, मां मसीह जे ज़रिए सभु कुझु करे सघंदी आहियां, मूं में शक्ति आहे ऐं मां हार न मञींदमि ऐं मां कर्ज़ खां मुक्त थी वेंदमि ऐं जेको स्वास्थ्य चङो कंदमि। मां शैतान खे परे भॼाए छॾींदमि, मां शैतान जे साम्हूं गोॾा न टेकींदमि, छो त मूं में रहण वारो उहो महान आहे ऐं संसार में रखण वारो हो। उन घर में रहण वारियूं सभई छोकिरियूं जेके मर्सी होम में रहनि पियूं, जंहिंमहिल संकट जी घड़ी आई, शत्रु तव्हां उनखे चयो कूड़ा, छो त इहो आहे सत्य। मसीह में तव्हां पहिरें ई विजय थी चुका आहियो, तव्हां बसि सिखो वेठा। तूं पहिरें खां ई विजय थी वियो आई, कंहिंखे बि तोखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। तोखे विजय हासिल थी चुकी आहे, तोखे ॾकण जी ज़रूरत कोन्हे। प्रभु तोखे चयो आहे त तूं मिली वियो आहीं त तूं मिली वियो आहीं। तव्हांखे ॾकणो न आहे शैतान खां, तव्हांखे गुस्सो न करणो आहे ऐं तव्हांजे लाइ इहो करणु ज़रूरी आहे। तव्हांखे इहो ॾिसणु खपे तव्हां मसीह में केरु आहियो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, तव्हांखे अधिकार न। शैतान कूड़ो आहे, चोर आहे, दोष लॻाइण वारो आहे, हर हुन शइ खे ख़तमु करणु चाहींदो आहे जेको प्रभु ॾियनि। मां प्रार्थना थी कयां, प्रभु मदद कयो।
प्रभु तव्हांजी मदद कई आहे। छड़ो तव्हांखे सम्झणो आहे त उन छा कयो ऐं तव्हांजो हमलो उन पाण तरफ़ां ॾेई करे उहो करे चुको आहे ऐं तव्हांखे उहा विजेता प्राप्त थी वई आहे। तव्हां उनखे क़बूल कयो, जीत खे ख़ाली महसूस कयो। रोमियो 5:17 जे अनुसार असां पंहिंजे जीवन में यीशु मसीह जे ज़रिए राज कंदासीं शान सां। वाह, छा तव्हांखे अनुभव हूंदो आहे त तव्हांजे जीवन में राजा जी तरह राज्य आहे ऐं तव्हां अनुभव कयो था उन शयुनि जो जेके उहो परिस्थितियूं आहिनि त तव्हां ख़ासि करे उन अधिकारनि सां गॾु रहंदा आहियो, छो त ॿिया माण्हू तव्हांजे लाइ चालाकी कंदा आहिनि ऐं क़ाबू कंदा आहिनि। तव्हां अतीत जे अधिकार में या त छा शैतान राज करे सघे थो तव्हांजे मथां अगरि तव्हां शासन ॾियो उनखे। शासन, शक्ति। मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे इफिसियूं 2:6 में लिखियलु आहे, यीशु मसीह जेके स्वर्ग जॻहियुनि ते वेठा हुया ऐं मुंहिंजा पेर इन मंच ते आहिनि, आत्मिक रूप सां मसीह सां गॾु स्वर्ग स्थान ते आहिनि। मुंहिंजो हिकु हिसो आहे जेको हिते कोन्हे, मुंहिंजो हिकु हिसो आहे जेको प्रभु सां गॾु आहे ऐं मुंहिंजो हिकु हिसो आहे मुंहिंजे पेर खे स्वर्ग जे स्टूल ते रखियो अथई ऐं प्रभु जो इंतज़ार थो करे सभिनीनि शत्रुअनि खे स्टूल ठाहे छॾियईं असांजे साम्हूं। मुंहिंजे जीवन सुरक्षित ऐं सुखी आहे ऐं विश्वास आहे त तव्हांजो स्वर्ग में स्थान थींदो ऐं तव्हां कोन था ॼाणो कि तव्हां घर में कोन आहियो, तव्हां हितां वञो। अचो मैत्री 28:18 ॾिसूं था। चओ शक्ति, हाणे इहो चओ मनो कि तव्हांखे दिलचस्पी आहे। चओ अधिकार, शाबाश। अॼु मां तव्हांखे थोड़ी बिजली जा झटका ॾेई रही आहियां। मैत्री 28:18 यीशु उन वटि अची करे चयो त इहो उन जे करे उथणु इहो स्वर्ग ऐं पृथ्वीअ लाइ हो, सभिनीनि जे लाइ पूरी शक्तिअ लाइ ॾिनी करे उन वञी करे चई त वञी करे जताए उनखे उन वटि वञ ऐं उनखे पुट पवित्र आत्मा जे नाले सां बपतिस्मा ॾियो। उन चयो त पूरे अधिकार सां वञो ऐं उनखे तव्हां इहो निकिरंदो आहे त तव्हां उनखे ॾियो ऐं हाणे तव्हां वञो मुंहिंजी शक्तिअ में सभु कयो ऐं तव्हांखे करण जे लाइ चयो आहे, कमु कोन कयो पर तव्हांखे करिणो आहे, थी सघे त। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, तव्हांजी शादीशुदा संबंध त न आहे त तव्हांजी शादी राज्य खां सभ खां वधीक इंसान सां थी आहे। अगरि मूंखे चवण जो भरोसो हुजे त मूंखे उन सां गॾु करण लाइ तव्हां इहो रिश्तो तोड़ींदव। तव्हांजी शिकायत कंदा आहिनि पर कोन ॿुधण थी चाहियां तव्हांजी ॻाल्हियूं। मां चाहियां थी कि तव्हां इहो सिखो ऐं तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे छा करिणो आहे ऐं तव्हां प्रभुअ खे चओ छोकर तव्हांखे इहो करिणो आहे ऐं तव्हां सुठो संबंध ठाहे सघंदा आहियो ऐं तव्हां खटंदव यीशु जे नाले में। तव्हां मां थोरो उत्साहित करण थी चाहियां सभिनीनि खे। पर बल्कि कुछ देर पहिरीं तव्हां चवंदा त शैतान केतिरो शक्तिशाली आहे ऐं तव्हां चओ था परेशान न थी। तव्हां परेशान थियण बंदि करे छॾियो तॾहिं सम्झ में ईंदव। इहो मां सम्झी वरितो आहे। उहो इन करे मूंखे नफ़रत आहे उन सां ऐं मां नफ़रत कंदी आहियां पूरी तरह सां उन लाइ। असांजो हिसाब बराबरि, छाकाणि त मूंखे इहो न वणंदो आहे उन खां जेको उन कयईं। जेको उहो माण्हू सां गॾु कंदो आहे त मां ॼाणींदी आहियां मूं में रहण वारो महान आहे। आमेन। लूक 10:19 तव्हां चवंदा काश मूं में शक्ति हुजे हा, छा इहो चवण बंदि कंदव? ॾिसो तव्हांखे ॾिनो आहे। इहो कोन कि मां शायदि तव्हांखे ॾींदमि, मां ॾेई सघंदो आहियां। मां तव्हांखे ॾिनो आहे। ॾिसो इनखे ध्यान सां ॾिसो, तव्हांखे ॾेई चुको आहियां ऐं तव्हांखे उन नांगनि ऐं विछुनि सां अॻियां करे चुको आहियां। शारीरिक मानसिक शक्ति योग्यता ॾिनी अथव ऐं तव्हांखे चए थो तव्हां इन खां ॿाहिरि निकिरी सघंदव ऐं शत्रु जी पूरी समर्थ अधिकार अथव, उनखे तव्हां नुक़सान कोन ॾींदा। मां चयो शैतान वटि शक्ति आहे पर तव्हां वटि उन खां वधीक शक्ति आहे।
मूंखे सम्झ में नथो अचे, पर इहे सभु ॻाल्हियूं आहिनि या तव्हां इन खां करे थी विया आहियो। ऐं मां चवां थी, राति जो निंड खुली उन शैतान खे पंहिंजे बिस्तर वटि ॾिठई ऐं शैतान जी तरफ़ ॾिठो ऐं चयईं कि चओ, ओ इहे तूं आहीं। उहो करवाट बदिले करे सुम्ही पियो। हिकु कलेक्शंस तरफ़ हलूं था। इहो किताबु उन जो आहे 2:15 में। प्रधानताऊं ऐं अधिकारनि खे पंहिंजे मथां खां उतारे करे खुले आम तमाशो ठाहियो मसीह में ऐं क्रूस जे कारण प्रभु जय जयकार जी आवाज़ ॿुधई ऐं संसार में उन क्रूस जो भयानक प्रजा ते उहो ॾिठई त उन वटि जेको हुयो उहो उन जे करे थियो, छाकाणि त उहो ॾकनि न पिया, उन सां गॾु उन जो पिता हो। छो त यीशु पाण सां गॾु खणी वियो हुयो असांजी असफलताऊं ऐं असांखे पाण जे करे बीमारियुनि ऐं रोग सां मुक्त करे छॾियो अथई, उन ते ख़तमु कई। उन में हाणे असांजे मथां शक्ति या अधिकार कोन आहे सवाइ उन जे असां ॾींदा आहियूं। प्रभु आदम ऐं हवा जे अधिकार ॾिनो आहे त उन्हनि उहो विञाए छॾियो। तव्हां विञाए सघो था अगरि तव्हां चाहियो था त उनखे तव्हां इहो पूरो करियो जीवन में अंजान सां। ऐं तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधायां थी त तव्हां इहो करे सघंदा आहियो। जेके नियम सां गिरजे वेंदा आहिनि हर हफ़्ते ऐं घर वापसि अचण ते उहे बिल्कुलु अलॻि हूंदा आहिनि। गिरजे वेंदा घर ईंदा, गिरजे वेंदा घर ईंदा, गिरजे वेंदा घर ईंदा। बापरे, इन लाइन में लॻाइण पवंदी, क्रूज़ ते पाइणो पवंदो, असां छा कयूं, मछली वठणी आहे, इहो करिणो आहे। पर तव्हांखे अॼु ॿुधायां थी इहो सभु नाराज़ ऐं असुरक्षा ॿियो कुझु शइ न आहे, पर जीवन जी सचपच ॾाढी कठिन शइ आहे। मां तव्हांखे कुझु चवां, पर तव्हांखे इहो ॼाणणु खपे त क्रूज़ ते छा थियो। तव्हां शायदि भरोसो बि हुजे तव्हांजे लाइ मरिया हुआ कि न, सचपच तव्हांखे इन लाइ ॾिसणो पवंदो कि तव्हांखे छा करिणो आहे। उन जे करे तव्हां ॼाणींदा आहियो त सभु कम बंदि कयो ऐं उन जी आवाज़ ॿुधो, उन सां सहमत थी करे पाण ते रहम कोन खाओ। तव्हां उन लाइ इहो कयो आहे, तव्हां इहो ॾेखारियो तव्हां इंसान आहियो। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां होश में अचो। तव्हां ईअं कीअं था चई सघो कि प्रभु आहिनि? तव्हां ईअं छो था चओ कि प्रभु जे करे? तव्हांखे अंदाज़ो बि आहे त तंहिंमहिल केतिरा माण्हू गुज़ारे विया हुया। कॉलेशन 1:13 में उन पिता असांखे छॾायो, ईअं कोन्हे छॾाए सघंदा कंहिं महिल। उन असांखे छॾायो, संभव हुयो, इहो मुमकिन आहे। सभई चओ मूंखे छॾायो आहे, इहो कोन चवंदा मूंखे छॾाए वञण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन्हनि चयो असांखे अधिकार जे वंश में उन पुट जे राज्य में प्रवेश चाबियो अधिकार ॾेई करे उन्हनि जे लाइ उन पुट खे उन चई त प्यार उन जे लाइ इहो कयो आहे ऐं इन करे उहो चए थो त तव्हां उत्साहित थी वञो। उन वटि सभु चाबियूं आहिनि हर शइ जी। मां सुठी ॻाल्हि थी कयां। मां अहिड़ी शांत रहणु चाहियां थी जीअं तव्हां सम्झी वठो, छो त मां ॾाढी उत्साहित हूंदी आहियां ऐं भावनाउनि में वहिजी वेंदी आहियां ऐं तव्हां सम्झंदा आहियो त सुठो थियो इहो चई। उन कहिड़े विषय ते ॻाल्हि कई हुई ख़बर कोन्हे। मैत्री 16 उन वचन 13 खां शुरू था कयूं। यीशु कैसरिया फिलिपिन जे देश में अची करे पंहिंजे चेलनि खां पुछण लॻा त माण्हू इंसान जे पुट खां छा चवंदा ज़रूरी आहे ॼाणणु। उन्हनि चयो त केतिरा ई यूहन्ना बपतिस्मा, एलिया ऐं केतिरा यरमा ॾियण लाइ भविष्यवाणियूं जेके कनि था उते। पर उनखे चयो, तव्हां उन जो जवाबु ॾिनो प्रभु जो पुटु मसीह में। मूंखे इहो प्यारो लॻंदो आहे जेको अद्भुत आहे ऐं मां ॼाणींदी आहियां ऐं उन आख़िरी ॾींहं में मूंखे उन सां गॾु मिलंदो उते बि। यीशु उनखे जवाबु ॾिनो, शैमन यूहन्ना जो पुटु ध्यानु आहे त छाकाणि त उन सां गॾु उहो वेठो हुयो ऐं उन स्वर्ग में आहे। मां तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां यीशु मसीह ते विश्वास कंदा आहियो, अगरि तव्हां कॾहिं कारण इन अजीब कहानी ते भरोसो कंदा आहियो
प्रभु पंहिंजे पुट जे रूप में आया हुआ। हिकु प्रभु आहे जेको असल में आहे। उन 3 अलॻि अलॻि तरीक़ा अपनाया ऐं उन तरीक़नि सां उन शक्ति जे ज़रिए ॿिए जे निर्देशन जे ज़रिए क्रूज़ ते विया ऐं तव्हांजा पूरा पाप धोई छॾियईं ऐं ख़तमु करे छॾियईं। उन क़ीमत ते वरी मरी विया ऐं जीवित थिया त हाणे असांजे जीअण जी शक्ति हुजे ऐं तव्हां इहो जी सको ऐं भरोसो पाए सको। उन में तव्हां सुठा थींदा आहियो ऐं तव्हां लाइ प्रभु ईंदा। तव्हांखे भरोसो करणो आहे त तव्हां करे सघंदा आहियो। कंहिं महिल बि प्रभु खे असांजे साम्हूं उहो प्रकट करणो पवंदो आहे। असांखे ज्ञान जी ज़रूरत आहे। मां उन जे लाइ प्रभु जो धन्यवाद थी कयां। मूंखे विश्वास आहे मां करे सघंदी आहियां ऐं अहसानमंद आहियां। उथी करे संसार में फैलियल गड़बड़ीअ खे ॾिसी करे चई सघंदी आहियां मूंखे भरोसो आहे त प्रभु इन वक़्तु हिते आहिनि। उन जी नज़र आहे। मूंखे भरोसो आहे उहो दूत बि आहिनि ऐं उन जी योजना आहे मुंहिंजे लाइ ऐं मूं में आशा भरियल आहे त मां आनंद सां भरियल आहियां ऐं मां शांती ईंदमि। ऐं मां पुछियो कि छो सबूत आहे। मूंखे ख़बर आहे। तव्हांखे कीअं ख़बर? मां कोन थी ॼाणा, मां ॼाणींदी आहियां। वाह, मूंखे ख़बर आहे। मां सुबुह जो अॼु सुबुह जो लिफ्ट में वेंदे वक़्तु मां जाइफ़ा मिली ऐं उन मंज़िल ताईं खणी वई ऐं ॻाल्हाई। उन मूंखे सुञाणे वरितो ऐं उन छा तव्हां जॉइस माहिर आहियो? आसे पासे जा माण्हू बीठा मूंखे सुठो लॻंदो आहे ऐं मां चयोमांसि हा मां आहियां। पंहिंजो मुंहुं बंदि करे वठो। मां ईअं न सोचियो त मूंखे इहो करणु खपे असल में, पर उन जो बिल्कुलु इहो ॻाल्हि थियो। इहो ॿुधो उन मूंखे छा चयो। उन चयो मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थी। तव्हां टीवी प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं मां धार्मिक इंसान कोन आहियां। मां चयो मां बि कोन आहियां। पर मां चयो मां यीशु सां प्यार कंदी आहियां ऐं हुते बि हिकु जोड़ो हुयो। मां ॾिसी सघंदी हुयमि त उन असुविधा थिए पिया ऐं शुरू कयो। उन चयो मां हिकु धार्मिक इंसान कोन आहियां, पर तव्हांखे ॾिसण खां पोइ मां धार्मिक ठहण जी कोशिशि कंदी आहियां। ऐं मां सोचियो वाह, हालेलुया। तव्हांखे ख़बर हुजे उहे केरु आहिनि? उन खां पोइ वचन अणा में असां चऊं था हिकु पत्थर ते। उहो पत्थरस जे विश्वास जी ॻाल्हि हुई। इन पत्थर ते कलेशिया ठाहींदमि ऐं उनखे मां फटकाईंदमि अॻियां वञी करे। अगरि तव्हांखे भरोसो आहे, तव्हां पाण हिकु चर्च आहियो। उन फाटक ते प्रबल न कंदा तव्हां जेकॾहिं तव्हांखे भरोसो आहे यीशु ते। प्रभु जा वचन असांखे यूहन्ना 14 में ॿुधायो मसीह में विश्वसनीय तौर ते असां उन ज़रिए छा था कयूं ऐं उहो महान कम करे सघंदा आहियूं। मां तव्हांखे भरोसो थी ॾियारियां कि हिकु बि शइ अहिड़ी न आहे जेकी तव्हां करे सघो था। प्रभु उहो कंदा आहिनि। छो त प्रभु असांखे कुझु करण लाइ कोन चवंदा आहिनि त उहो शक्तियूं ॾींदा आहिनि त असां उहो करे सघूं। इहो ॾाढो ज़रूरी आहे त असां इहो सम्झूं ऐं असांखे सम्झ में अचे त आत्मविश्वास छा आहे ऐं उन जी शक्ति छा आहे। उन में असां ॾिसी सघूं त छा था कयूं पंहिंजे पाण में ऐं असां उन जे लाइ छा कयूं, छा करे था सघूं। तव्हां में आत्मविश्वास जी कमी आहे त तव्हां असुरक्षित आहियो। इन करे उन शिक्षाउनि खे घुराए करे तव्हां ॾिसो प्रभु ऐं तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे प्रभुअ सां गॾु। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।